अॼु असीं यूनिट नंबर 9 में सरासरी जे बारे में पढ़ंदासीं। सरासरी उहो तादादु जेको मिलियल घणियुनि रक़मनि जे तादाद जी नुमाइंदगी करे, तंहिंखे सरासरी चइबो आहे। मिलियल अददनि जी सरासरी मालूम करण जे लाइ मिलियल सभिनी मिक़दारनि जे जोड़ उपत खे मिक़दारनि जी तादाद सां वंड कयो वञे थो। मिसाल में असां अददनि 1, 2, 3, 4, 5, 6 ऐं 7 जी सरासरी मालूम कंदासीं। मिलियल अददनि जी सरासरी मालूम करण जे लाइ सभ खां पहिरीं असीं मिलियल अददनि जो जोड़ उपत मालूम कंदासीं। उन्हीअ खां पोइ मिलियल अददनि जे जोड़ उपत खे अददनि जी तादाद सां वंड कंदासीं। जॾहिं असां अददनि 1, 2, 3, 4, 5, 6 ऐं 7 खे पाण में जोड़ कयोसीं त असांखे जोड़ उपत 28 मिलियो ऐं अददनि जो तादाद 7 आहे। हाणे असां मिलियल अददनि जे जोड़ उपत 28 खे अददनि जी तादाद 7 सां वंड कंदासीं। जॾहिं असां मिलियल अददनि जे जोड़ उपत 28 खे अददनि जी तादाद 7 सां वंड कयोसीं त असांखे वंड उपत 4 मिलियो। मतिलबु त मिलियल अददनि जी सरासरी 4 आहे।